सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अम्वाता फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सा वडे आवाज़ सा सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमील अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्ग भाइरो, अल्लाह ताला पांजो फज़ल पांजी बाज पांजो रहम फरमायो जो तां के पांजे घरड़े मस्जिद शरीफ में जमो फरमाए कुरान शरीफ जे बुधणे बुधाइण जी सआदत बख्शी। दुआ है त अल्लाह ताला तां समूरन जी हाज़री पांजी बारगाह में मंजूर ए मकबूल फरमाए। असांजे बिरादरम हजरत मौलाना सईं अब्दुल सत्तार साहब जी दीनी खिदमात अल्लाह ताला पांजी बारगाह में कबूल फरमाए। ही घड़ियों तां समूरन जे लाए माफ़ी ए निजात जो ज़रियो बनाए। वरी वरी अल्लाह ताला तां के
हेड़ियों कुरान मजीद जूं महफिलियों नसीब फरमाए। मुझा अजीजो, मुझा दोस्तों, मुझा भाइरो, कुरान शरीफ जे ॿुधण सां मोमिन जो ईमान ताज़ो थी पवंदो आहे। कुरान शरीफ जे ॿुधण सां अल्लाह ताला जो खौफ दिल में पैदा थी पवंदो आहे। कुरान शरीफ जे ॿुधण सां रब ते वेसाव ऐं यकीन मज़बूत थी पवंदो आहे। ये मुंहिंजा लफ़्ज़ न आहिनि, खुद कुरान शरीफ जा लफ़्ज़ आहिनि। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो, इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत कुलूबुहुम वइज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना वअला रब्बिहिम यतवक्कलून। माण्हू चवंदा आहिनि साईं जलसनि जो कहिड़ो फ़ाइदो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा भाइरो, कुरान मजीद जे प्रोग्रामनि जा वॾा फ़ाइदा आहिनि। केतराई बेदीन दीनदार बणजी विया, केतराई बेनिमाज़ी निमाज़ी थी पिया, केतराई मुशरिक मुहिद बणजी विया, पर केतराई गैर मुस्लिम काफिर कुरान मजीद ॿुधी ईमान वारी दौलत सां मालामाल बणजी विया। कंदरनि जे पासे ॾे बाबा मोहतरम मरहूम व मग़फ़ूर हज़रत शहीद अब्दुल रज़ाक मेखो साहब रहमतुल्लाह अलैह बयान फरमायो। वाइज़ करे बाबा साईं निकता, आधी रात जो वॻड़ो आहे, ॿ नौजवान विच रोड ते बीठा आहिनि। बाबा फरमायो असां सम्झो अलाए चरिया आहिनि, अलाए पागल आहिनि, अलाए मस्ताना आहिनि, अलाए फोरू आहिनि। गाड़ी बिहारी ॿई नौजवान डुकंदा आया। बाबा साईं फरमायो मूंसां भाकुर पातऊं ऐं चयूं त साईं असां ॿई गैर मुस्लिम आहियूं, तव्हांजे क़ुरान शरीफ़ जी लोलनि असांखे अहिड़ो तड़पाए छॾियो जो निंड फिटी वई, घर विसरी विया। अब मां विसरी आया न, तव्हांजे इंतज़ार में हिते बीठा आहियूं। हाणे महिरबानी फरमाए असांखे पाण सां गॾु वठी हलो,
कलम भी भरायो मुसलमान भी कयो ऐं कुरान मजीद जो हाफ़िज़ ऐं आलिम भी बणायो। अल्लाह जे फज़ल सां उहे ॿई अॼु कुरान शरीफ़ जा कारी लॻा पिया आहिनि। वॾो असर आहे कुरान शरीफ़ जे जलसनि जो। असांजे लफ़्ज़नि में असर आहे, असांजे ॻाल्हाइण में असर आहे, कुरान में असर न आहे। فاستمعوا له وانصتوا لعلكم ترحمون। चुप करे ख़ामोशी सां कुरान मजीद ॿुधो, पोइ ॾिसो त कीअं थो कुरान मजीद असर करे। हिकिड़ा त कुरान शरीफ़ ॿुधण लाइ तयार न आहिनि, केॾो कंबर शहर आहे, केॾो पाड़ो वॾो आहे, ऐं कुरान मजीद जे ॿुधण जे लाइ तव्हीं दाणा कणा गॾु थिया हो। इहो हाल मुसलमाननि जो लॻो पियो आहे जो कुरान शरीफ़ माण्हुनि खे वणे ई नथो। राग जी महफ़िल हुजे, को ॻाइणो अचे त वॾे मां वॾो प्लाट बि माण्हुनि खे मां पाए न सघंदो। राग थिए, को ॻाइणो अचे त कंबर शहर सॼो माण्हुनि सां धुरंदो। पर अफ़सोस सां चवणो थो पए जो कुरान मजीद जा अज़ीम शान जलसा थी रहिया आहिनि, पर माण्हू आङुरनि ते ॻणण जेतिरा था नज़र अचनि। रोअण जो इहो बि हाल आहे। रड़ियूं था करनि त रिज़्क़ में तंगी आहे, मईशत तंग थी वई आहे, इमरान मांग पकड़े छॾी आहे। ओ चरियो, ओ पागल, ओ थोरो कुरान ॾे त नज़र कयो। फरमाए वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा वन्नशुरु यौमल क़ियामत आमा। रब फरमायो जेको मुझे कुरान मजीद के पुठी ॾींदो, मां उन्हनि जी रोज़ी तंग करे छॾींदोमान, मईशत उन्हनि जी तबाह ऐं बर्बाद कंदो।
साहबी वेचारा सड़ी रहा ता नजर फेरायो कबर शहर में तो कुरान मजीद जा चाहींदड़ घट नजर ईंदा गायण ने फनकार ने रागन जा चाहींदड़ घणा नजर ईंदा हर घर में टीवियों विसियारियों हर घर में राग हर दुकान में राग हर सुजुकी में राग हर कोच में राग हर रश्के में राग जाडे दाडे राग ही राग लगो पियो वरी जुल्म जी इहा भी इंतहा जो असांजे घरन में कुरान मजीद पिया आहिनि वरी टीवियों भी उन कमरे में रखियूं थियूं वञनि जाथे कुरान मजीद आ कुरान शरीफ तो पढ़ो ही नथा टीवी ॾींहुं राति हलाए रहिया आहियूं हाणे ॾींहुं राति लानत थी वसे टीवीअ जे मथां कुरान शरीफ खे केॾो त ईज़ाउ ईंदो हूंदो केॾी त तकलीफ़ ईंदी हूंदी अल्लाह जी ज़ात जो कसम आहे इहे माण्हू दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद आहिनि क़ब्र क़यामत में भी रत जा पिया फड़ा रोईंदा कंहिंजो तवज्जो ही नथो वञे जंहिं कमरे में कुरान शरीफ आहे वरी उन में टीवी आहे ज़ुल्म जी इंतहा लगी पई आहे कमरे में टीवी आहे चो तरफ सूरे यासीन सूरे रहमान सूरे मुल्क लगी पई आहे काबे जा फोटू लगा पिया आहिनि रोज़े अतर जा फोटू ओ ज़ालिमो तव्हां छा करे रहिया हो छो था अल्लाह खे कावड़ायो छो था अल्लाह खे नाराज़ कयो को माण्हू मस्जिद में अचे चवे त मां पंहिंजे रब खे राज़ी थो कयां मस्जिद में वही टच मोबाइल में गाना हलाए फिल्मा ॾिसे सची ॿुधायो इन खां रब राज़ी थींदो कने इन खां अल्लाह कावड़ियो जीअं मस्जिद में अची गानो हलाइण फिल्म हलाइण गुनाह आहे तीअं घर में सूरे यासीन हणी सूरे रहमान हणी काबे जो फोटो हणी रोज़े अतर जी तस्वीर हणी अल्लाह ऐं रसूल जा नाला हणी टीवी हलाइण गाना हलाइण गुनाह आहिनि इहे अल्लाह जे अज़ाब खे दावत था ॾियनि को चवण वारो ही ना है को ॻाल्हाइण वारो ही ना है कंहिंखे फिकुर ही ना है सॼो ॾींहुं दुकान में गाना था हलनि सूरे रहमान में वेठो आहे सूरे यासीन में वेठो आहे कुरान मजीद भी रखियो वेठो आहे हाणे न माण्हूअ खे कहिड़ी बरकत नसीब थींदी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अल्लाह रहीम भी आहे अल्लाह करीम भी आहे अल्लाह बाजारो भी आहे अल्लाह गफूर भी आहे पर अल्लाह जो नालो क़हार भी अथव अल्लाह जो नालो जब्बार भी अथव अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आहे अल्लाह शदीदुल अज़ाब जो मालिक भी आहे अल्लाह अज़ाबुन अलीम जो मालिक भी आहे अल्लाह अज़ाबुन अज़ीम जो मालिक भी आहे रब रहम करे वरी तो रहम करे
प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआन जे सदके छो तो मुझो सोनो साईं ॾींहं रात तां सां जे लाइ अल्लाह जी दरबार ऐं दरगाह में रोना काबे जो तवाफ था करन तॾहिं बि रोई तां सां जे लाइ दुआऊं था घुरन हजरे अस्वद के बोसा था ॾियनि तॾहिं बि तां सां लाइ दुआऊं था घुरन सफ़ा मरवा ते डोड़न था तॾहिं बि तां सां जे लाइ दुआऊं था घुरन आबे ज़मज़म वारे खूह ते बीहंदा तॾहिं बि असां जे लाइ दुआऊं था घुरन हाँ अरफात जे मैदान में अचंदा तॾहिं बि तां सां जे लाइ दुआऊं था घुरन मिना जे मैदान में बीठा आहिनि तॾहिं बि रोई रोई तां सां लाइ दुआऊं था घुरन मुज़दलिफ़े में तॾहिं बि तां सां यादि आहियूं गार हिरा में तॾहिं बि तां सां यादि आहियूं ताइफ़ में तॾहिं बि तां सां जे लाइ दुआऊं था घुरन साईं गार सोर में तॾहिं बि तां सां यादि आहियूं नबी साईं मदीने शरीफ में मस्जिद नबवी में तॾहिं बि तां सां यादि आहियूं ॾींहं जो त तां सां यादि पर रात जो तहज्जुद वारी नमाज़ में भी तां सां यादि फ़तहज्जद बी नाफ़िलतन लक असा यबासक रब्बुक मक़ामम महमूदा पिछाड़ी मेराज वारी रात भी तां सां यादि सुम्मदना फतदल्ला फकान काब कौसैन अव अदना रोई रही नबी सैयद दुआऊं घुरियो ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत खे गुनाहनि जे करे भोलो ऐं बांदर न कजा ओ मुंहिंजा अल्लाह गुनाहनि जे करे मुंहिंजी उम्मतनि जे मथां बाहिजा मींहं न वसाइजा गुनाहनि जे करे ओ मुंहिंजा अल्लाह साईं मुझे उम्मत जे जमीन जी चक्की के खड़ाए अधा आसमान को ऊंधो न कराए जा ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो नबी साईं जी दुआन जी बरकत जो रब रहम करे वरी तो रहम फरमाए बाज करे वरी तो बाज करे फरमाए कदबाला नफ्सिर राम ओ मुझा प्यारा नबी मां तुझे दुआन जे सदके तुझे नंगोड़न जे सदके तुझे सदके मां अल्लाह साईं पांजे मथों यो फैसलो तो करे छड़िया त तुझी उम्मत जे मथों दुनिया में रुगी माखे रहम ही रहम करणो आहे थोरियूं थोरियूं खणी तकलीफ़ा अचनि थियूं थोड़ा थोड़ा अज़ाब अचंदा बाक़ी वॾे अज़ाब खां अल्लाह साईं असां तव्हांखे बचाए थो न त असांजा अहिड़ा हाल थी विया आहिनि जो हिकिड़ो मिंट बि जीअण जहिड़ा न हिकिड़ो सेकंड बि ज़िंदा रहण जहिड़ा न केड़ो गुनाह आ जेको असां में न है
कुरान मजीद से मुकाबला करने लाए तैयार लगा बैठा हूं। अल्लाह जा शरीक बनायो वेठा हूं। नमाज पढ़ने लाए तैयार ना आहियूं, सॾंदा थियनि हैया अलस्सलाह, हैया अलल फलाह। सिपाहीअ जो सॾदो थिए बि डोड़ंदा था वञूं। ऐसे शे जो सॾदो थिए तॾहिं बि जुती नथा पायूं, डुकंदा वञी पुॼूं था। एसपी ऐं डीएसपी जो सॾदो थिए त बूटी बूटी ॾके थी, भॼदा आहिनि, डुकंदा था वञूं। अल्लाह आकमल हाकिमीन जो सॾदो थिए त मुस्लमान खे चूंडी बि नथी पवे। जिना जा असां आदि लगा पिया। जिना त गुनाह ई नथा समझो। एडी बेहयाई थी वई आहे, एडी बुछड़ाई थी वई आहे। हाणे मूंखे दोस्त ते ॿुधायो त बहराम जे इलाके में पुट पंहिंजी सकी जीजल सां पियो ज़िनाऊं करे। मुसलमानी त न बची आहे, पर इंसानियत बि निकिरी वई आहे। एडी बेहयाई थी वई आहे जो भाइर भेनरुनि सां था ज़िनाऊं करनि। एडी बेहयाई थी वई आहे जो हाणे फैसलाबाद में चाचे 7 सालनि जी भाटीअ सां ज़िना कई। आखिर वेचारी हुआ 7 सालनि जी ॿारड़ी मरी वई। एडी ज़ुल्म जी इंतिहा लगी पई आहे जो 5 सालनि जी नंढड़ी न्याणी कश्मीर जे इलाके में हिकिड़े दरंदे 1.5 महीने ताईं हुन वेचारीअ सां ज़िना कंदो रहियो। अलाए छा थी वियो आहे माण्हुनि खे। को अल्लाह जो खौफ न है। ओ मुंहिंजा अज़ीज़ो कंबर वारो जे मुसलमाननि जा तव्हांखे मां हाल ॿुधायां त तव्हांजा आम फाटी पवनि। एडा खतरनाक गुनाह मुसलमानन में आया आहिनि, एडा काफरन में भी गुनाह न हूंदा। काफरन में भी, वाणियन में भी, हिंदुन में भी लज्जा मां जी, लज्जा भेण जी, पर मुसलमानन में ख्याल न आहे। काफरन वाणियन में भी लज्जा भातिन जी, पर मुसलमानन में लज्जा न आहे। केड़ा वाइद क्यों, कैसा वाइद क्यों, छा वाइद क्यों, केड़न मौज़ुन ते ॻाल्हायूं। वाइद जो त को रस्तो ही मुसलमानन न बचायो आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, दिल असांजी जुरी पई आहे, को असांजी दिल चीरे ॾिसे त सयूं।
जेके वायदा असांखे काफ़रनि सां करणा, यहूदन ऐं नसारनि सां करणा, गैर मुस्लिमनि सां करणा, जेको क़ुरान असांखे काफ़रनि खे ॿुधाइणो हो अॼु मुस्लमाननि खे था ॿुधायूं। पोइ बि हाल इहो आहे जो मुस्लमान क़ुरान मजीद जे ॿुधण लाइ तयारु न आहिनि, क़ुरान मजीद सम्झण लाइ तयारु न आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो लफ़्ज़ यादि रखो मुंहिंजा, भले मन मस्तियूं कयो, भले मौजा कयो, जेॾा गुनाह करणा अथव कयो, रब रहम कंदव प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआनि जे सदके दुनिया जे जहान में बाक़ी क़ब्र जे अज़ाब लाइ तयारु थियो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, नबी साईं क़ब्र जो अज़ाब ॿुधाईंदे रोई पिया आहिनि, अखियुनि मुबारकनि मां पाणी वहे थो। साईं फरमायो क़ब्र जा ॿई पासा नाफ़रमान खे भिकोड़ चाढ़ींदा। नबी साईं फरमायो ईअं नाफ़रमान क़ब्र में पीसजी वेंदो जीअं दाणो जंड में पीसजी वेंदो आहे, वरी ज़िंदा थींदो, वरी अल्लाह पीसाईंदुसि, वरी ज़िंदा थींदो, वरी पीसबो। नबी साईं फरमायो क़ब्र में अल्लाह नाफ़रमाननि जे लाइ नाग भी विहारिया आहिनि, क़ब्र में अल्लाह विछूं भी विहारिया आहिनि, क़ब्र में अल्लाह ज़ईं माकोड़ा भी विहारिया आहिनि, किविनियूं भी विहारियूं आहिनि, किस्मे किस्मे बलाऊं, किस्मे किस्मे जीत विहारिया आहिनि, जेके उन्हनि नाफ़रमाननि खे चकणंदा खाईंदा। नबी साईं फरमायो अल्लाह ज़ईं मलाइकनि जी ड्यूटी लगाई आहे, जन खे वॾो हथोड़ो हथनि में ॾेराईंदो, उहो वॾो हथोड़ो खणी अची नाफ़रमाननि खे क़ब्र में हणंदा त उहे माण्हू ज़रियूं ज़रियूं थी वेंदा, चणगा चणगा थी वेंदा। नबी साईं फरमायो एॾो त थोरो गरो आहे, एॾो त बारीलो आहे, एॾो त वज़नाइदो आहे, जेकॾहिं सभु दुनिया वारा मिली जुली उन हथोड़े खे खणण जी कोशिश करन, खणी त न सघंदा, पर उन हथोड़े खे चोरे भी न सघंदा। ऐं नबी साईं फरमायो उहो हथोड़ो तूर सीना जबल खे लॻे त इहो भी ज़रियूं ज़रियूं थी वञे जबल। नबी साईं फरमायो क़ब्र में अल्लाह साईं जहन्नम जो बिस्तरो विछराईंदो नाफ़रमान जे लाइ, टांडन जो बिस्तरो हूंदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्त, भले मन मस्तियूं कयो, अल्लाह फरमाए तो इन्नहु अला रजी लक़ादिर, केतरी वॾाई कंदो, केतिरो गुरूर कंदो, केतिरियूं नाफ़रमानियूं कंदो, जेको वणेव कंदा रहो। मां प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआनि जे सदके दुनिया में रहमी रहम थो कयां, मन मोॾे मोटी अचो, मां दरवाज़ा खोले छॾिया तमाम। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ, इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। दुनिया में दरवाजा रहमत जा खोलिया तमाम, मस्जिदन जा दर खोले छॾिया। अनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू लहु, मोटी अचो मुंहिंजनि दरवाज़नि ते, अचो मुंहिंजी मस्जिद में। अन्नल मसाजिद लिल्लाह, फला तदू
मअल्लाहि आदा इन्नमा यामुरु मसाजिदल्लाहि मन आमन बिल्लाह। दुनिया में मोहलत ॾिनी त मां अचो मुंहिंजे क़ुरान खे चिमड़ी पोइ वरी बि वक़्तु तो वातसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फन्निअमल मौला व निअमन नसीर। वातसिमू बिहब्लिल्लाह वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ। दुनिया में मां अल्लाह रहम करे वरी तो रहम क्या जो प्यारे नबी जूं दुआऊं तव। बाकी कबर में रहम न थींदव। ओ कबर जे अज़ाब खे मस्करी बनाइण वारो, ओ भोग बनाइण वारो मरो त ख़बर पएव। मांखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो, अलाए काथों जो वो वीडियो। बहरहाल जनाज़े के खयूं था अचनि, मोबाइल ते वीडियो रिकॉर्ड थी रहियो आहे। जनाज़े के अची लहद में कबर में दाल आहिनि त बाहि जा बबड़ कबर मुंह पे निकिता। रड़ियूं पइजियूं, दाहूं पइजियूं, चीखां पइजियूं, अल्लाह अकबर जूं सदाऊं बुलंद थियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मां वीडियो में ॾिसां पियो, मुंहिंजा वार उभा थी विया। अल्लाह जी वहशत ऐं दहशत मुंहिंजे मथां तारी थी वई। मुंहिंजे अखियुनि मां पाणी वही आयो। उतां वारनि जो हाल दलाए छा हूंदो। यकदम मिटी विझंदा था वञनि कबर में। कबर मिटीअ सां भरींदा विया आहिनि। उनजे बावजूद तो भी उहा बाहि कबर खां मिटीअ खां ज़मीन खां ज़ोरीअ ॿाहिरि निकिती पई अचे। हाणे दिलि ते हथ रखी कबर वारो ॿुधायो, जेका बाहि ज़ोरीअ कबर खां मिटीअ खां ज़मीन खां ॿाहिरि निकिती पई अचे, अंदरि मुर्दे सां छा हालत कंदी हूंदी। असां कबर जे अज़ाब खे कुछ समझो ही नथा। कराची जे पासे जे बरसात जे करे हिकिड़ी कबर खे सोराख पइजी वियो। उतां जो हिकिड़ो नौजवान वीडियो मोबाइल ते रिकॉर्ड थो करे ऐं ॾेखारे थो त ही ॾिसो हिकिड़े व्याजे जी कबर आहे। ॾिसो त सयूं मींहं जे करे बरसात जे करे कबर में सोराख पइजी वियो अथसि। अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा हिन मूं जीत था निकिरनि, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जूं बलाऊं थियूं निकिरनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा दोस्तो, मां वीडियो में ॾिसां पियो हैरान थियुमि। अहिड़ा जीत जो कॾहिं न ॾिठासीं न ॿुधासीं, अहिड़ियूं बलाऊं न ॾिठियूं न ॿुधियूं जेके अल्लाह साईं व्याजे जे कबर में जीतनि ऐं बलाउनि खे भरे छॾियो। अॼु असां मस्करी बणायो आहे कबर जे अज़ाब खे।
ओ मुझा भाइरो पाण संभालियो कब्र जो अज़ाब खतरनाक अज़ाब दर्दनाक अज़ाब ओ मुझा अज़ीज़ो जाते मौत द अचणो ही नहीं जाते कब्र जे अज़ाब में रहम थियणो ही नहीं जे कॾहिं तव्हांखे कब्र जे अज़ाब खां पाण खे बचाइणो आहे त वेली अल्लाह जे दरवाज़े ते मोटी अचो क़ुरान जा आशिक़ थियो पतंग थियो परवाना थियो अल्लाह ताला जी फर्मा बरदारीअ में ज़िंदगी गुज़ारियो प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारीअ में ज़िंदगी गुज़ारियो अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया में भी आबाद रहंदो त कब्र क़यामत भी अल्लाह तव्हांजी सवारे सिंगारे छॾींदो भोग न समझो कब्र जे अज़ाब खे ड्रिजो कब्र जे अज़ाब खां खौफ़ कयो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो नौजवान हो जंहिंखे कशफुल कुबूर जो इल्मु हो वतदो हो कब्रुनि जूं जांचा कंदो हो त कंहिंजे मथां अज़ाब थो हले कंहिंजी जन्नत लॻी पई आहे क़ब्र ओ हिकिड़ी क़ब्र ते अची बीठो कशफुल कुबूर कंहिं को एॾो अज़ाब न क़ब्र जे मथां हली रहियो जो दां करे वो नौजवान किरी पियो हथ पेर सुकियसि जिस्म सॼो सुन थियसि अखियूं बीहजियसि खणी मिट माए त घर में आया वॾा इलाज करायूं तबीबन हकीमनि खे ॾेखारियूं पर कंहिंखे बीमारी समझ में ई न पई अचे वात में पानी पिया विझनि त वात मां पानी निकितो पियो अचे कश पिया विझनि त उहा बि निकिती पई अचे हे न जीअरनि में न मोहलनि में सिर्फ दिल धड़केस भई सॼो जिस्म हिन जो हरकत करणु ख़तम करियो आख़िर हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त कमज़ोरीअ जे करे बुख जे करे उन जे करे आहिस्ते आहिस्ते उन जे जिस्म तूं खलूं लहंदियूं पिए वयूं आहिस्ते आहिस्ते गोश्त जिस्म जो छणंदो पियो वियो पिछाड़ीअ मरंदे मरियो पर एॾो अल्लाह जे अज़ाब जो खौफ उन जे मथां तारी थियो जो पिछाड़ीअ ताईं ज़ुबान उन जी खुली न सघी होश में न अची सघियो एॾो क़ब्र जो अज़ाब ख़तरनाक नबी साईं अची रहिया बिन क़ब्रनि वटां नबी साईं जो गुज़र थियो साहबा खे फरमायूं परे थी वञो हिन ॿिन्ही क़ब्रुनि खां वॾो अज़ाब थो हले ॿई क़ब्रुनि वारा रड़नि में दाहुनि में चीखुनि में साहबनि फरमायो साईं असांखे ॿुधण में रड़ियूं दाहूं चीखा नथियूं अचनि नबी साईं फरमायो इहो अल्लाह जो फज़ल आहे जो अल्लाह साईं इन्हनि जूं रड़ियूं इन्हनि जूं दाहूं ऐं चीखा तव्हां दुनिया वारनि खां मख़फ़ी कयूं जेकॾहिं तव्हांखे इन्हनि जूं दाहूं ॿुधाए त दुनिया वारनि जा हाव फाटी पवनि अल्लाह जा बानो कुछ सोचो तो सही कुछ फिक्र तक कुछ ख्याल तक मौत जे मंज़र में हिकिड़ो किस्सो लिखियो पियो आहे त हिकिड़े ॻोठ मां माई मरी वई उन माईअ खे पूरियो वियो क़ब्र में जीअं पूरे जी तॾे ते वेठा दरणियूं ऐं दाहूं ऐं चीखा उन माईअ जूं शुरू थियूं वॾियूं हेबतनाक रड़ियूं वॾियूं चीखा वॾियूं दाहूं
ॻोठ वारनि जा साह ई सुकी विया माण्हुनि खां पाणी विसरी वियो माण्हुनि खां मानियूं विसरी वियूं बच्चा ॿार माण्हुनि खां विसरी विया एॾियूं दर्दनाक उहे रड़ियूं बि थियनि मायूं एॾियूं माई ख़तरनाक एॾी बि रड़ियूं करे जो ॻोठ वारनि जा हाम पिया फाटनि आख़िर हिकिड़े अल्लाह वारे ॾे आया उन चयो त क़बर खे खोटियो क़बर खोटी वई मिटी परे कई वई क़बर जी तख़्तनि ते पुॻा त माई दां कई त मूंखे को कपिड़ो ॾियो चादर ॾियो त मां वेड़े करे पाण खे कढां ऐं दां करे चई त सभु पुठी राति पियो त मां क़बर मां निकिरां सब पुठी राति बीठा माई यो चादर वेड़े पांजे घर जे तरफ भगी घर जे हिकिड़े कमरे में हली वई सब माण्हू कढाया अल्लाह वारे उन माई सां ॻाल्हायो त छा मसइलो आहे छा ॻाल्हि आहे छो पई रड़ियूं करे छो पई दाऊं करे छो ॿीहर ज़िंदा थियां आख़िर मिल त सयूं असां सां ॻाल्हाए त सयूं चईमां तव्हां सां न मिलंदुमि तव्हां सां न ॻाल्हाईंदुमि मूंखे मुड़ुस ॾियो मां मुड़ुस खे अहवाल ॾियां मुड़ुस खे पंहिंजो हाल ॾेखारियां आख़िर हिम्मत कराए अल्लाह वारे हुनजे मुड़ुस खे कमरे में दाख़िल कयो मुड़ुस जो अंदरि वियो दरणियूं ऐं चीखा ऐं दाऊं निकिरी घर वारीअ कपिड़ो परे कयो त मुंहं जो गोश्त माईअ जो पटियो पियो चप कटिया पिया नकु कटियो पियो कन कतरिया पिया वार शिकियल पटियल हेबतनाक दर्दनाक चेहरो लॻो पियो मुड़ुस पुछादो करे छाजे करे तोसां इहा हालत थी आहे माई रोई करे चवे थी त इहो बेपर्दी खे जे करे अल्लाह मुंहिंजे मथां कावड़ियो आहे अल्लाह फरमायो तूं सुर्खियूं हणी कजल करे सुरमा पाए मेकअप करे धारण मर्दनि खे पंहिंजा मुंहं पे ॾेखारिया मां तॾहिं अल्लाह तोखां नाराज़ थियो जो जहन्नम जी पकड़ सां पए तुंहिंजे मुंहं जे गोश्त खे शिकायम जहन्नम जी कैंच सां पए तुंहिंजे गोश्त खे कतरायम हाणे मां अल्लाह जीअरो करे तोखे वापसि दुनिया में कुछ घड़ीअ लाइ मोकिलियां थो वञ सभिनी माइनि खे चओ त पर्दो करे अचण लाइ तकलीफ़ ॿुधाइनि चवनि त क़बर जो अज़ाब वॾो ख़तरनाक अथव माई आख़िर किरी पई कंहिंखे को फिकुर ई न आहे क़बर जो मौत जो बस सब चवंदा त ईअं जीअं जीअर आहियूं पिया हलंदासीं ओ फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान कल हुन जो जनाज़ो खयईं कॾहिं तुंहिंजो भी जनाज़ो खजदो कल हुनखे गुस्ल ॾियारई कॾहिं तूं भी गुस्ल ॾियारो वेंदे कल हुनखे कफन पाराई कॾहिं तोखे भी कफन पारायो वेंदो कॾहिं ॿियनि माण्हुनि जा जनाज़ा खणंदो तो अथई कॾहिं अहिड़ो वारो ईंदो जो तुंहिंजो जनाज़ो भी क़ब्रिस्तान पुॼंदो त
कदें बेन मानन के तू कब्र में राय दो वक्त वो भी हिंदो जो तोखे भी कब्र में लाथो हिंदो कदें बेन जे मथों तख्ता रखी मण मिटन जा चाड़े दो वक्त वो भी हिंदो जो तोखे भी तख्ता रखी मण मिटन जा चाड़ा वेंदा ओ मुंहिंजा दा ओ मुंहिंजा भाउ पाण संभाल सियाणो थी ख़बर ई न पवंदई मौत जा मारूं पुॼी वेंदई ख़बर ई न पवंदई ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे दुनिया जो जान छॾियो वेंदी इज़ा जा अजलहा ला यस्तखिरून सातम वला यस्तक़निमून खुदा जो वास्तो थी कुछ सोच खबर ही नथी पे असांजा दोस्त पिरी प्यारा अटैक जे मौत में मरी था वञनि एक्सीडेंट जे मौत में मरी था वञनि अलाए छो माण्हुनि खे लापरवाही थी वई आहे जाथे जो वञूं था चवनि था साईं निमाज़ ते ॻाल्हायो हर मस्जिद में कुल 8 कुराड़ा बीठा आहिनि 5 कुराड़ा निमाज़ देन बाक़ी नौजवान अचनि ई नथा ओ नौजवान हो छा तव्हांखे मरणो न आहे छा तव्हांखे हज़रत इज़राइल छॾे ॾींदो हाणे मां कंडियारे वियुमि एकड़ो अजीब मुझे वाक्यो बुधायो मुझा वार उभा थी आ एकड़े नौजवान जो मुझे फोटो दिखारियो वाह जो सोनो छोकरो वाह जो हसीन हो वाह जो जमील हो अञा नई दाढ़ी सुवारी अचेस भई अञा मुशन जी सावक हाणे पई अचेस मुंह में रत पई टिमेस सेहतमंद छोकरो क्यों साईं न जो हाणे खतरनाक वेचारे जो हादसो थियो दुनिया जो जान छॾियो मां जो कीअं हादसो थियो ॿुधाइनि पिया जे साईं रोड खां क्रॉस पियो करे पेट्रोल पंप ते वञी रहियो पेट्रोल विझाइण जे लाइ तेज रफ्तार में गाड़ी पई अचे हिन जी का नज़र गाड़ीअ ते न पई विच रोड ते पुगो त गाड़ीअ जी लॻस गाड़ी जिए जो मोटरसाइकिल सां लगी एडो धमाको थियो ॼणो जीअं बम फाटदो आ क्यों साईं मोटरसाइकिल त लम खाईंदी वई पर ही छोकरो ईअं मथे उॾामी वियो जीअं धक सां बाल उॾामी वेंदो आ कलाबाजी ईअं वकड़ क्यों साईं तमाम घणो मथे हलियो वियो आखिर हेठ कलाबाजियूं खाईंदो किरियो कंडियारे शहर में विच ते फुटपाथ वारी सीमेंट जी पक्की भित ठही पई आ क्यों साईं अची हिन में मगज़ लॻस जिए जो धक्को लगस दिमाग मथो ईअं बद थियस जीअं धक सां हिंदाणो चीरजी वेंदो आहे चई साईं मथो वञी बीठासूं वेचारे में साह ई न हो चप ई न चोरी अलाए गाॾीअ जे धक सां मरियो अलाए भित जे धक सां मरियो इहा आहे इंसान जी ज़िंदगी छड़ी बोड़नि ते मौत न आहे नौजवान भी मरनि था ऐं सची ॻाल्हि इहा आहे त बोड़नि खां वधीक नौजवान घणा था मरनि
हाई साहब मुझा गॾु मां जेकम बाद मूं जुमूं पढ़ाए रात जो पन्या किल पियो वञा लखी गुलाम शाह स्टाफ जे ओरियों वॾो माण्हुनि जो हुजूम नज़र आयो मां हाजी साहब खे चयुमि त को हादसो थियो आहे तॾहिं एॾी ख़ल्क जमो थी आहे असां बि गाॾीअ तां लथासीं माण्हुनि खे चीरे वेझा जो थियासीं छा ॾिसूं हिकिड़ो नौजवान आहे वीचारो पियो आहे रोड ते मथो चिथियो पियो त रत नार करे वयसि थी पुछा कईसि त छा थियो हिन सां चयोसि मोटरसाइकिल तेज़ हलाईंदो आहियो अची टेले जे साम्हूं टन ॾिने टेले जी ठोकर लॻी लम खाईंदो वियो वरी टेलो हिन जे मथे जे मथों चढ़ियो आहे मेजालो ई वीचारे जो चिथजी वियो आहे इहा आहे इंसान जी ज़िंदगी यारो मां हाणे वियुमि सईदाबाद मांखे चयूं साईं जंहिंजे ईसाले सवाब लाइ जलसो रखियो वियो आहे वो मरहूम मगफूर तव्हांजो वॾो आशिको परवानो हो चवंदो साईं इब्राहिम खे घुराईंदुमि इहा मोहबत वीचारे जे दिलि में हुई पर अचानक वीचारे सां हादसो पेश अची वियो सुबुह सां निकितो जे मां वञा थो शहर सईदाबाद सौदो वठण लाइ 10 मिंट ई न गुज़रिया त फोन आई त तव्हांजे भाउ जो एक्सीडेंट थी पियो आहे रोड ते हुनजो भाउ ॿुधाए पियो जंहिं असां भैदा ते पुगासीं असां रणियूं निकिरियूं दाहूं निकिरियूं अधे जी सॼी बाह ईअं चिथाड़ी पई जीअं कमंद जो गनू मशीन में चिथाड़जी वेंदो आहे ऐं खाडीअ में एॾो धकु लॻसि चाॿाड़ी भॼी पियसि खाडी लड़केसि पई अखियुनि मां पाणी वहेसि पियो ॻाल्हाए न पियो सघे जल्दी असां गाॾीअ में विझी अस्पताल नवाब शाह पहुतासीं डॉक्टरनि सुई कयसि वीचारे अखियूं बंदि कयूं दुनिया जो जान छॾियूं मां हिकिड़ो वीडियो ॾिठो फेसबुक ते 4 नौजवाननि एक्स लाइ वॾी गाॾी अथनि हुन गाॾीअ में वॾो आवाज़ ॾेई गानो हलाए नचदा था वञनि झूमंदा था वञनि डांस कंदा था वञनि ऐं जो रब जी ज़ात खे कावड़ थी अचे अचानक ड्राइवर जे हथों स्टीयरिंग छॾाइजी वियो गाड़ी कंट्रोल मां निकिरी वई लम खाईंदी वई कल्टियूं ॾींदी वई फेसबुक ते हुननि लाइव वीडियो हलायो रड़ियूं था कनि दाहूं था कनि चीखा था कनि अल्लाह जी ज़ात जो कसम आओ कंबल वारो उहे रड़ियूं उहे दाहूं उहे चीखा अॼु बि मुंहिंजे दिमाग़ में गूंजनि थियूं मां जॾहिं वो पहिरीं राति वीडियो ॾिठो त सॼी राति निंड न आई हफ़्ते ताईं उहो हादसो मुंहिंजे दिमाग़ में न पियो लहे एॾो त ख़तरनाक हादसो थी वियो जो आख़िर उहो फेसबुक ते लाइव वीडियो हले थो अधु कलाक ताईं उहे रड़ियूं कंदा रहिया चीखा कंदा रहिया दाहूं कंदा रहिया गाना मटबा सटबा दारन मथों गाना दारन आख़िर तड़पी तड़पी मरी था वञनि सभिनि जो आवाज़ बंदि थो थी वञे गानो मथों पियो उन्हनि जे हले थो छा बचो अल्लाह जो वास्तो तो गाॾियुनि में गाना न हलाईंदा चङा भला असांजा दोस्त पहिरीं प्यारा
गार्डन में गाना था रहा है सही मेरे विंदर दा क्यों टाइम पास दा क्यों गानो बुद्धे बुद्धे मौत अची तो छा बचो शिकारपुर जी कोच निकती है कराची में कराची शहर किरास करे आई 58 माण्हू वेठा आहिनि ऐं जो टेमर खां गाॾी निकती कंट्रोल खां त टैंकर में अची लगी टैंकर पेट्रोल वारो यकदम बाहि लगी वई पेट्रोल जी बाहि देरी न थी भराए वई सॼी कोच खे 58 माण्हू टीवीअ में नज़र विझूं वेठा VCR पिया ॾिसनि ड्रामो पिया ॾिसनि फिल्म पिया ॾिसनि बाहि जो लगी त इन टीवीअ ॾिसंदे न फिल्म ॾिसंदे इन VCR ॾिसंदे ॾिसंदे 58 माण्हुनि खे घड़ीअ में मौत मारे कोयला करे छॾे कंहिंखे को फिकुर ई न आहे मौत जो कंहिंखे को ख्याल ई न आहे पया मस्तिन में मौजन में जिंदगी गुजारन था गुजारियो भले गुजारियो मौत को किए भजदो किए लिखदो कुरान मजीद में अल्लाह फरमायो फी बुरूज मुशय्यदा रब फरमायो लोन कोटन में हूंदो उते भी मारींदो माम बेनज़ीर साहिबा सां केडी फौज हुई केडी पुलिस हुई जंहिंमहिल मौत जो टाइम पूरो थियो आहे गाड़ी ब्लड प्रूफ बम प्रूफ आ उन मुंदो अल्लाह से बार कदे मानू दाई हथ दी हिलाए सलाम करे हेडो गोली दी लगे एकदम बेनज़ीर साहिबा वेचारी करे थी हज़रत इज़राइल पुजी तो वने रूह परवाज़ कयो वने दो मीर मुर्तज़ा सा वडा कमांडोज गड हुंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो वक्त जमल पूरो थियो आहे एक कमांडो भी मीर मुर्तज़ा के कम न आयो ज़्याल कलाए माण्हू चवंदा इहो फील मस्त आहे इन सां को ॻाल्हाए न सघंदो अल्लाह साईं पंहिंजी अहिड़ी ताक़त ॾेखारी जो ज़्याल खे मारे त सयूं पर अहिड़ो अजीब मौत ने जो जहाज में बम फाड़ाए ज़्यालक जे जनाजे के ज़रियूं ज़रियूं कराए जॾहिं बूटियूं बूटियूं कराए जॾहिं जो अॼु ताईं मालिकनि खे लाश भी हथ न आयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा दोस्तो नज़र त फेरायो हाँ हज़रत अल्लामा अली शेर हैदरी साहब सां 4 गार्ड गॾा टाइम पूरो थियो आहे हिकिड़ो गार्ड भी कम न आयो हज़रत अल्लामा शहीद इस्लाम डॉक्टर खालिद मोहम्मद गार्ड गॾा टाइम पूरो थियो आहे हिकिड़ो गार्ड भी कम न आयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो टाइम पूरो थींदो न गार्ड कम ईंदा टाइम पूरो ईंदो न दवायूं कम ईंदियूं टाइम पूरो थींदो न हाँ एहतियात कम ईंदा टाइम पूरो ईंदो न डॉक्टर तबीब ऐं हकीम कम ईंदा तंहिंजे करे पाण खे संभालियो मौत खां बची नथा सघो मौत ज़रूर तव्हांखे मारींदो ज़रूर क़बर जे हाँ तव्हांखे वञिणो आहे ज़रूर क़बर तव्हांजो इंतज़ार करे रही आहे हुनजे इंतज़ार जो कुझु सोचो हुनजे लाइ फिक्र पैदा कयो हुन लाइ तयारी कयो नबी साईं फरमायो हर ॾींहुं 70 दफ़ा हर माण्हूअ खे क़बर होशियार थी करे चवे थी मां ऊंधाईअ जो घर आया आहीं चवे थी मां हेखलाईअ जो घर आया आहीं चवे थी त मां सोढ़ी सामी आया आहीं चवे थी त मां नागुन बलाउनि जो मरकज़ आया आहीं चवे थी त
तमा अजाब जी जाए जेकॾहिं मुझे अंदर तोखे जन्नत जो बाग घुर्जे त अल्लाह जी फरमा बरदारी प्यारे नबी जी ताबेदारी करया तमा बाहरों तो दुनिया वारन के मिट्टी नजर ईंदम पर अंदर तुझे लाए बिश्त जो बाग बणजी पवंदी मां अज मां मिंथ करणा वा ताके मेड़ करणा वा यारो कुछ सोचो कुछ फिक्र कयो मां अमणन भेनरन के भी लाउड स्पीकर जे जरिए अर्ज तो क्या ता भी सोचो ता के भी मरणो आ रोगी मर्द न था मरन मायूं भी मरन थियूं मुझी मारोट सकी कुहारी छोकरी वीचारी खुश चंगी भली रात जो सुमी सुबह सा अमड़ उथाण वियस फजर जी नमाज ला छोकरी के लोडा दे पर छोकरी हुजे तो थे ना अम्मा अरणियों क्यों दलाए छा थियो आ छोकरी की गालाए नथी उथे नथी सब घर वादी गड थिया बाराड़ीअ जो इलाको आ सहूलत रोशनी जी कान आए यकदम इंतजाम क्यों रोशनी जो फजर जी होंदे लगी पई आ जो रोशनी करे दिसन त बेचारी छोकरी में रूह ही नाए अलाए केड़े टेम रात जो बेचारी जो दम परवाज थियो जो उज़वा भी बेचारी जा सुकी चुका है उज़वा भी बेचारी जा काठी थी तैयारी क्यों मौत जी यारो मौत को भजी न था सको लिकी न था सको बची न था सको अमणियों भेनरियों ता भी तैयारी क्यों अनकरीब मौत अचण वारो आ भाइरन को जुदा थींदो भेनरन को जुदा थींदो मुड़सन को जुदा थींदो मुड़स ज़ालन को जुदा थींदा वालदेन औलाद को जुदा थींदा औलाद वालदेन को जुदा थींदी हर कंहिंखे अकेलो हलणो आ कब्र में ऐं हर कंहिंखे हथे खाली हलणो आ काश दुनिया जी खणी न वञणी ये बंगला ये मारियूं ये कारियूं ये पेजोरा ये जमीना ये धन ये दौलत इते रहिजी वञूं पयूं इते थुका खाईंदियूं उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे सिकंदर चला जब दुनिया से उसी के दोनों हाथ खाली थे सिकंदर वडो बादशाह थी गुजरियो आ वडी मिल्कियतन वारो वडी धन दौलत वारो वडन पैसन वारो जड़े दुनिया जो जान छड़े पियो वजीरन वज़राइन अजीज वक़ारिब के वसीयत नसीहत तो करे यारो जड़े मां मरी वञा मुंहिंजा ॿई हथ कफन खां ॿाहिरि कढी छॾिजो माण्हुनि चयसि ॿियनि जा हथ कफन में बंदि हूंदा आहिनि तव्हांजा छाजे लाइ ॿाहिरि कढूं चई यारो मां ॾिसां थो हर माण्हू दुनिया जी गरकुरीअ में गर्क लॻो पियो आहे हर माण्हू दुनिया जी रिम झिम में घुम लॻो पियो आहे हर माण्हू बंगलनि ठाहिण ते ज़ोर ॾिनियो वेठो आहे ज़मीननि वधाइण ते ज़ोर ॾिनियो वेठो आहे पैसनि बैंक बैलेंस वधाइण ते ज़ोर ॾिनियो वेठो आहे मां इन जे लाइ ॿई हथ कफन खां ॿाहिरि थो कढाए छॾिया त या धन या दौलत ये ज़मीना ये बैंक बैलेंस सब हिते रहिजी वेंदव मां जहिड़ो हेॾी मिल्कियत वारो हेॾनि पैसनि वारो हेॾे धन वारो दौलत वारो दुनिया जो जान छॾियूं थो वञा त काशे नथो खई वञा हथे खाली थो वञा
कबर में कमींदव द अमल साले कमींदव कबर में कमींदव द अल्लाह जी रज़ा रहमत कमींदव कबर में कमींदव द प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी गुलामी कमींदव अलमाल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात। अज इरादो कयो चो इंशाअल्लाह नेक थींदा, चो इंशाअल्लाह नमाज़ी थींदा, चो इंशाअल्लाह कुरान शरीफ सां सच्चो इश्क कंदा, कच्चो न सच्चो। कुरान मजीद बुधी वरी राग न बुधो, कुरान मजीद बुधी वरी गाना न बुधो, मुल्तानी गेतला न थियो, धपड़ चूस न थियो, सच्चा थियो कुरान शरीफ दा। ओ फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मस्सादिकीन। हेतरी जिंदगी दुनिया वारी जे लाइ केॾी मेहनत था कयो, वो कबर वारी जिंदगी अरब खरब वारी जिंदगी आ। अरब खरब साल कबर में रहणो आ, उन जे लाइ छो नथा फिक्र यार कयो। हेतरी दुनिया वारी जिंदगी आ जंहिंमें मिट भी आहिनि, माइट भी आहिनि, बच्चा ॿार भी आहिनि, ज़ाला भी आहिनि, दोस्त अहबाब आहिनि, तॾहिं बि केॾी था महिनत कयो। जाते हेखलो हलणो अथव उन जे लाइ छो नथा तयारी कयो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह ताला कबर जी तयारी पाण में पैदा कंदासीं, कुरान शरीफ जी मोहब्बत पाण में पैदा कंदासीं। इन यार सां यारी रखो, कुरान मजीद सां दिल फासायो। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, जाते कोई कम न ईंदव उते कुरान मजीद भाकुर ऐं चुमियो पाईंदव। उथारे चवंदो कुम या हबीबी, ओ मुंहिंजा यार उथ त सयूं। हे चवे थो साईं तूं केरु आहे? मनंद अबो न आयो, अमान आई, दोस्त अहबाब फिरी प्यारा न आया, तूं केरु आहे जो कबर में अची मूंसां भाकुड़ो पातो थी। कुरान मजीद पंहिंजे आशिक़ खे, पंहिंजे परवाने खे, पंहिंजे पतंग खे निड़ ते चुमी नहीं फरमाईंदो अन कुरान मजीद। इन यार सां यारी पक्की कजे कान न। मां पहिरियों ई अर्ज़ु कयूं त हिकु इहो हाल मुसलमाननि जो लॻो पिया जो कुरान शरीफ़ जी मोहबत आहे ई न। वरी ॿिया कुरान शरीफ़ बि ॿुधनि था, वरी राग बि ॿुधनि था। हिकिड़ा वरी सफ़ा कुरान शरीफ़ ॿुधनि ई नथा, ॾींहुं राति राग में लॻा पिया आहिनि, ॾींहुं राति गाननि में, ॾींहुं राति फिल्मनि ऐं ड्रामनि में लॻा पिया आहिनि। मां हेॾे वियुमि बलोचिस्तान, हिकिड़ो नौजवान मूंसां मिलियो, ॿुधिजो, रोए पियो वीचारो, चई साईं दुआ त कयो। मां को ज़मानो हो रागनि जो अॻुवाण हुउमि, फनकारनि जो अॻुवाण हुउमि। इलाइक़े में मां गाना रखाईंदो हुउमि, फनकार मां घुराईंदो हुउमि। रब एॾो को कावड़ियो जो असां भाइरनि में इख़्तिलाफ़ थी पियो, हिक ॿिए जे मथां बंदूकां सिधियूं। हाणे साईं एड़ो हाल लॻो पियो आहे जो हिक घड़ीअ जी ख़ुशीअ लाइ सिकदो थो वधा,
नमाज़ा भी पढ़ा दो रोआ भी दो रब को माफ़ी भी घुरा दो पर रब राग जे करे साज जे करे एडो कावड़ो आ जो रहम करे ही न दो मेहरबानी करे सही मानुन के चो त राग को पान के बचाएन अल्लाह सही राग वारन के दुनिया में भी जलील दो करे त कब्र क़यामत में भी उनन जे लाए वडो अज़ाब तैयार आहे। केड़ो फायदो आ राग में अदा मास्टर मंजूर पान के पान गोली हणी मारे खुदकशी करे हाने जेको गायण वारो आ उन जो हाल यो आ जो पान के गोली तो हणे मारे बुधण वारन जो हाल छा हुंदो। हर भरो मानो फाथा इन राग में केड़ो मज़ो आ राग में केड़ो आराम मज़ो आ तो कुरान में आ वडे आवाज सां रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान वडे आवाज से तयस्सर मिनल कुरान फरमाया वलक़द यस्सरनल कुरान लिज़्ज़िक्रि फहल मिन मुद्दक्किर फरमाया यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला अला सिरातिम मुस्तकीम। मज़ो आ तो कुरान में तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर वडे आवाज सा ईमानी जज्बे सा खाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वडे आवाज सा ईमानी जज्बे सा अफनान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। केॾो मज़ो आहे क़ुरान में अॼु हिते दा क़ुरान मजीद कंबर जी मस्जिद शरीफ साईं अब्दुल सत्तार वारीअ में ॿुधो सुभाणे इंशाअल्लाह जन्नत में अल्लाह तव्हांखे खुद पंहिंजी कुदरत वारी ज़ुबान सां सूरे रहमान जूं लोलियूं ॿुधाईंदो। मुत्तक़ीन अला
फुरुशिम बज़ाइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन ज़ात फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। थोड़ी ते कुर्बानी ॾियो, कुरान जे चए ते जिंदगी गुज़ारियो, मस्जिदन सां प्यार कयो, निमाज़ जा पाबंद थियो, गुनाहन को पाण खे बचायो। अल्लाह क़ब्र क़यामत वारी जिंदगी तव्हांजी अहिड़ी आराम वारी बणाईंदो जो तव्हांजा थक ई लही पवंदा। कंदव महिनत। ला ऐश इल्ला ऐशल आखिर। नबी साईं फरमायो दुनिया जो ऐश कहिड़ो आहे, जेको ऐश आहे त जन्नत जो आहे। तंहिंजे करे ओॾों जी तयारी कयो, हितों जो फिक्र न कयो। भले झूपड़ीअ में था गुज़ारियो, भले भगल घर में था गुज़ारियो, शुक्र कयो, नेकियूं कयो, सवाब कयो, कुरान जी तिलावत कयो, हाफ़िज़ थियो, आलम थियो, बच्चा ॿार हाफ़िज़ कयो, आलम कयो। हे झूठे जो जान आहे, ख़बर ई नथी पए। अरब ख़रब पती दुनिया जो जान छॾियूं था वञनि, सभु मिल्कियत ते थुकां थी खाए। अज़ीज़ो, पोयों वरी कुल पढ़ण वारा बि न आहिनि। जेको करणो तो पंहिंजे हथनि सां कयो। कुरान में अल्लाह फरमायो, ॿुधो आख़िरी आयत, फरमायो कुलू वशरबू हनीअम बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया। ओ मुंहिंजा बानरा, हल जन्नत में तुझे लाइ जन्नत में वॾो इंतज़ाम कयो आहे। तुझे लाइ जन्नत में नहरियूं आयूं आहिनि, फीमा आइनान तजरियात फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। हर जन्नत में नहरियूं आहिनि। हिकिड़ो वरी चइबो जन्नत में भला चांहि हूंदी। माचो रब चयो मा तश्तई अनफुसुकुम, जेको तव्हां तलबींदो उहा शइ ॾींदो मां। वॾे आवाज़ सां ओ अल्लाह फरमाए तो दुनिया में मुझे चए जिंदगी गुज़ारियो जन्नत में जीअं तव्हां चवंदव मां अल्लाह करे ॾींदोमांव। हिकिड़ो वरी मुज़ामिल जो पठाण हैदराबाद में मूंखे चई जन्नत में नस्वार भी होगी। मां चवां यार नस्वार पलीदा हराम शइ आहे, जन्नत में न हूंदी। बाक़ी अल्लाह शराब जो इंतजाम कयो आहे, उहो पींदो वञे तोखो नस्वार ई विसरी वेंदी। वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहुरा। मोटी जा पंहिंजे मौज़ूअ ते तव्हां बि हाणे थकी पिया हो, मुंहिंजा बि हाणे पोयां पसावन, असां बि मुसलसिल सफ़र हो जागा। हे अल्लाह जो फज़ल आहे जो रब हलाए थो, क़ुरान जी करामत आहे। दुआ आहे त अल्लाह ताला मरंदे घड़ीअ ताईं असां को क़ुरान शरीफ़ जी ख़िदमत वठी। अल्लाह चवंदो जन्नती जन्नत में वञो, वॾो इंतज़ाम कयो आहे तुंहिंजे लाइ। मां अल्लाह जीअं नहरियूं आयूं तमाई
मेवन जो इंतजाम तुझे लाए, हूरन जो इंतजाम तुझे लाए, फलन फ्रूटन जो इंतजाम क्यों आ। पर हनीम बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया, हे सजो जन्नत वारो जेको भी निजाम तोखे नजर तो जे, या सब तुझे हथन जी कमाई आ। दुनिया में नेक थी आए, नमाजी बणी आए, मुंहिंजा रोज़ा रखी, मुझे कुरान जी तिलावत कई, ज़िक्र कई, अज़कार कई, सलात ऐं दुरूद पढ़दो रहे, मां जन्नत में तुझे लाइ बाग़ हणंदो पियो वञा। नहरियूं तुझे लाइ मां पैदा कयमि, ये सब हनीयम बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया, इहा तुझे हथनि जी कमाई आहे। असांजा आलम चवंदा आहिनि जंहिं कलमो भरियो इन जे लाइ जन्नत में प्लाट बुक थियो। हाणे बंगलो ठाहिणो अथसि त पोइ नेकियूं करे, हे वरी पोयनि ते आसरो कई वेठो आहे। पोयों वारा हलाए देग भत जी बि लाइनि ई हलाए न। हे वरी पाड़े वारे मौलवीअ ते आसरो कई वेठो आहे। मां वियुसि नौशरो फेरोज़ जलसे ते, हिकिड़ो मूंसां भाकुरा में चिंबड़ियो, चई साईं गुनाहगार ॾाढा हूं, ॾाढो तूं बि ड्रेजारे थो, पर शैतान बि असांजी चेल में चक हयूं पियो आहे। छा कयूं, बसि पारतड़ी हुजई क़यामत जे ॾियारे सुञाणजांइ। मां चयो मां मूंखे कहिड़ी पारत थो करे। नबी साईं पंहिंजनि बचड़नि खे फरमायो, अम्मा फातिमा खे, हज़रत अलीअ खे, इमाम हसन हुसैन खे फरमायो त मतां मूं ते आसरो करे नेकियूं न कयो, मां मोहम्मद करीम बि तव्हांखे क़यामत जे ॾियारे कमु न ईंदोमांव। तव्हांखे क़यामत जे ॾियारे कमु ईंदियूं त पंहिंजूं नेकियूं तव्हांखे कमु ईंदियूं। कीअं शैतान धोखे में थो लॻे, मूंखे मुर्शिद छॾाईंदो। मूंखे पाड़े वारो मौली साहब सुञाणींदो। ओ अम्मा फातिमा ने दुनिया जो जहान छॾियो आहे। अम्मा जो जनाज़ो खयूं था जन साहबी, हिकिड़े साहबीअ दां करे क़ब्र खे चयो त क़ब्र ख़्याल कजा। प्यारे नबीअ जी प्यारी न्याणी फातिमा ज़हरा अची रही आहे। मतां का तकलीफ़ नींदजी, क़ब्र मां आवाज़ आयो त मां हसब ऐं नसब जी जाइ न आहियां, मां अमलनि जी जाइ आहियां। जे बुरा अमल अथसि त मूंखे पारत न कर, जे भला अमल अथसि त मां बिश्त जो बाग़ बणिजी पवंदीमांसि। ख़ुदा जा बानो कुझु सोचो, तव्हां हुन ते आसरा कई वेठा आहियो। असांखे मौलवी सॾाईंदा, असांखे पीर सॾाईंदा, असांखे फ़कीर सॾाईंदा, पंहिंजी कयो। हर को क़यामत जे ॾियारे नबी साईं फरमायो नफ़्सी नफ़्सी करो। हर को चवंदो मां पंहिंजी जान बचायां, मां पंहिंजी जान बचायां, मां पंहिंजी जान बचायां। रब कावड़ में हूंदो, गुस्से जलाल में अल्लाह फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम, लिमनिल मुल्कुल यौम, लिमनिल मुल्कुल यौम। अॼु केरु आहे हिन ॾींहं जो बादशाह, अॼु केरु आहे हिन ॾींहं जो मालिक। कोई जवाब न ॾींदो, सभु पिया ॾकंदा, नबीअ बि ॾकंदा, वलीअ बि ॾकंदा, कुतुब ऐं गौस अब्दाल पीर फ़कीर बि ॾकंदा। को ॻाल्हाइण वारो न हूंदो, रब पाण जवाब ॾींदो लिल्लाह 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 वाहिदिल क़हार। जाथे हज़रत आदम न ॻाल्हाए सघंदो, हे चए थो मुंहिंजो मुर्शिद ॻाल्हाईंदो। तुंहिंजे मुर्शिद खे ताक़त आहे।
जाते हज़रत नूह नबी न ॻाल्हाए सघंदो और जाते हज़रत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा न ॻाल्हाए सघंदो नबी साईं फरमायो मां भी क़यामत जे ॾियारे सजदो कंदुमि अल्लाह जो जलाल अल्लाह जी कावड़ थदी थी वेंदी अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा सोना मोहम्मद करीम इरफा रासक मुंह मथे तकर सजदा त दुनिया में खोड़ ॾेई आई हाणे हिते छो थो सजदो नी नबी ने फरमायो मां रब खे अर्ज़ु कंदो मुंहिंजा अल्लाह हिसाब किताब थे ओ मुंहिंजा अल्लाह साईं उम्मतन जे करे नबी भी परेशान ओ अल्लाह साईं बेनमाज़ जे करे नमाज़ी भी परेशान बेदीन जे करे दीनदार भी परेशान ओ अल्लाह साईं मेहरबानी फरमाए हिसाब किताब कर पो जन्नती जन्नत में वञन जहन्नमी जहन्नम में वञन ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह फरमाईंदो सोना नबी मोहम्मद करीम मां गई कुरान मजीद में फरमायो आहे त तोखे राज़ी कंदुमि वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अजीजो नबी साईं भी न ॻाल्हाए सघंदो पोइ भी जेकॾहिं प्यारो नबी आख़िरत में मशर जे मैदान में सिफारिश कंदो त हिसाब किताब जी मुंहिंजा अजीज़ो मुंहिंजा दोस्तो तयारी कयो क़ब्र जी क़यामत जी तयारी कयो आख़िरत जी मेहरबानी करे नेक बणिजो निमाज़ी बणिजो कंहिं ते आसरो न कयो पंहिंजी जफ़ाकशी कयो दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज़ मंज़ूरी मक़बूल फरमाए रहम फरमाए अल्लाह करम फरमाए अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी क़बूल फरमाए असांजे भाउ मौलाना अब्दुल सत्तार साहब जी महिनत क़बूल फरमाए दीनी ख़िदमात अल्लाह ताला समूरनि जूं क़बूल फरमाए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम व फ़िल आख़िरत हसनतुम व क़िना अज़ाबन नार या अज़ीज़ या गफ़ार या रब्बल आलमीन अल्लाह साईं सभिनि जो वेहण क़बूल फरमा ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा कमियूं कोताहियूं माफ़ फरमा परेशानियों रफ़े दफ़े फरमा मसइला आसान फरमा बीमारन के शफा कामला आजला नसीब फरमा सभिनी के मौत जी तैयारी नसीब फरमा सभिनी के कब्र जे अज़ाब खां बचा सभिनी के आख़िरत जे अज़ाब खां बचा सभिनी के जहन्नम जी बाहि खां बचा सभिनी के जन्नतुल फिरदौस में जाए नसीब फरमा ए इलाहुल आलमीन तू रहीमा तू करीमा तू अरहमुर राहिमीना असांजा हथड़ा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा इलाहुल आलमीन नमाज जो पाबंद करे रहा इलाहुल आलमीन कुरान जो आशिक करे रहा इलाहुल आलमीन पंहिंजो फरमा बरदार करे रहा इलाहुल आलमीन पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जो ताबेदार करे रहा इलाहुल आलमीन तूं बाजारो आ तूं बाजारो आ तूं बाजारो आ पंहिंजी बाज फरमा इलाहुल आलमीन जेस ताईं असांखे दुनिया में रहाए पक्को ऐं सचो मुसलमान करे रहा जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत नमाज वारो मौत असांखे नसीब फरमाए जाए वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह।